रिश्तो तो केड़िया तो पर नाबी नी बेया, कनन का बहरिया, अखिन का अंधिया, पैर हथन का माजूर, पैरन का जडिया। ओ पुट उन सा शादी करनी तो किया, साईं फरमायो मुखे कबूला, माखे कबूला। पो मुझा दोस्तों बुजुर्गो पान जने कमरे में वया, ॾिसो सुभान अल्लाह, हे त 14 जे चंड जेड़े शहजादे वेठे आ, जण जन्नत जी का हूर वेठे आ। पान अर्ज कयो बाबा तवा मुखे गलत जगह ते मोकलियो आ या मुखा गलती थी आ। पान फरमायो न पुट मुझे इया ई शहजादे आ जे ज़बान कदे खैर का बगैर कान हले आ, जे कदे हक का सवा बातिल गाल कान बुधे आ, जे कदे हक का सवा नाजायज कोन ॾिठो वा, जे कदे नाजायज खां अलावा बे में हथ भी कोन विधो वा, जे जो कदम मुबारक सवाए भलाई जे बे पासे कोन हलियो वा। ओ सोना अब्द ओ सोना अबो साले इही तो जी कुआरा। ओ मुझा दोस्तो पो पान अंदाजो लगा जे अम्मा एडे कामिला, अम्मा एडे पारसा, अम्मा एडे आबेदा जाहिदा, तपो जरूर बच्चो भी अब्दुल कादर जिलानी जहिड़ो ईंदो। सुभान अल्लाह, बच्चो भी अहिड़ो ईंदो। ऐं साईं जिन जो दुनिया में अचण भी मौजज़ो आहे, अब करामत आहे, मौजज़ो नबी जो खास करामत आहे। अमी सोचींदा कियां जो हज़रत महबूब सुबहानी रज़ी अल्लाह ताला अनु जने पैदा थिया हा, साईं जी जने विलादत थी आ, तॾहिं संदन अमर जी उम्र 60 साल हुई। साईं जी जने विलादत थी आ, संदन मां जी उम्र 60 साल हुई। उलमा मौजूद असां फिक़े जी किताबन में पढ़ियो आ त अमूमन 50 या 55 साल का बाद में औरत मां बच्चे पैदा करण जी सलाहियत खत्म थी वेंदी आ। लेकिन अल्लाह पाक मुझा दोस्त बुजुर्गो आम औरत में ऐं मुझे दस्तगीर जी अम्मा में इहो फर्क रखियो आहे। रब हिकड़ो पैगाम दिनो दुनिया वारो, जे महबूब सुबहानी जी विलादत अवां जी विलादत जेड़ी ना है त उनके अवां पान जेड़ो न समझजो, उनके अल्लाह जो कामिल बानो समझजो। ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो पो पेरान पेर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जडे मुझा दोस्तों दुनिया में अचन पया, रमजान जो महीनो आ, रमजान जे ताज़ीम में रोजो को रखन पया। मुझा दोस्तों अम्मा जो खीर कोन पया पियन, सजो डी खामोश रहन पया, अफ्तार जे वक्त में खीर पियन पया। मुझा दोस्तों मानू परेशान मड़ परेशान थी वई, बच्चे जी तबियत खराब आहे छा, बच्चे जो हाजमो खराब आहे छा, जो सजो डी खीर न पे तैया। अम्मा परेशान आ, पान ज़बाने हाल सा फरमा लगा मां तो परेशान न थे, आखिर मोहियद्दीन जो ताज पाए मां भी दुनिया ते आयो आया। ओ मुझे अम्मा तुझे पेट मां रोजो रखी पो अची रहियो आया। सुभान अल्लाह, वो कामिल पान फरमाइन था मां जडे नंढड़ो हुंदो इस मदरसे ते वेंदो हुयस त मुखे ॿुधण में ईंदो को चवण वारो चवंदो हो मदरसे जे तालिबन खे त हटी वञो, रस्तो आजाद करियो, अल्लाह जो वली अची रहियो। पर फरमाया मुखे के ॾिसण में न ईंदो। माने ने पुछो सोना अवां के मोहियद्दीन जो लक़ब किथां मिलो, कीअं मिलो? मुझा दोस्तों पान फरमायो हिकड़े ॾाढे मदरसे का मां पढ़े वापस थियो आहियां। हिकड़ो बीमार पोड़ो मुखे मिलियो आ, मां ॾिठो रस्ते ते पियो आ, उथे भी न पयो सगे, वेही भी न थो सगे, पयो आ बीमारा लाचारा। मां जो करीब आयस मुके सद करे चई अब्दुल कादर पुट मुके सहारो दे, मुखे उथार, मां किरी पयो आहियां। मुझा दोस्तों बुजुर्गो साईं फरमाए पा मां उन जे बाह का सरफ वरतो वा, अचानक मिनटन में सेकंडन में वो पोड़े खां जवान थी वयो आहे। सुभान अल्लाह, 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 सुभान अल्लाह,
ताज़ो तवानो तकड़ो चुस्त थी वयो आ। मां पुछोस केर हे केड़ी करामता जिन आही भूत आही या को तिलस्म आए। अर्ज की न मुझा साईं न जिन आया न भूत आया न को तिलस्म आया। मां इंसान ही कौन आया, मां बशर कौन औलादे आदम नाया। पोतो केरा अर्ज कर लगो सोना मां तुझे महबूब मोहम्मद जो दीन आया। शिरक जे करे बिदत जे करे शराब नोशिया जे करे मां कमजोर थी वयस, मां हीणो थी वयस। अब्दुल कादिर जे तो मुके सहारो दे जवान फरमाए छॾियो वा। इया चई करे वो मुझे नजर का गुम थी वयो। मां मोटे जो बगदाद में आयस त गलिया गलिया मां आवाज पियो अचे जा मुहियुद्दीन अची वयो दीन के जिंदा करण वारो। सुभान अल्लाह। मूं कंहिंखे न चयो, मां आयुसि मूंखे जेको माण्हू मिलियो वो चवे जा मुहियुद्दीन दीन खे ज़िंदा करण वारो अची वियो। मुंहिंजा दोस्तो वो सोनो दस्तगीर जे जो मकाम गौसे आजम दरमयाने औलिया चू मोहम्मद दरमयाने अंबिया। जीअं नबी पाक जो मकाम ऐं मर्तबो नबियन में आ, इं पीरान पीर दस्तगीर जो मकाम ऐं मर्तबो वलियन में आहे। मुझा दोस्तो कई पीर आया, कई मुझा दोस्तो बुजुर्गो फकीर आया। बगदाद जी सरजमीन हिंदुन जो रवाजा जेका धीअ परण भी शादी थींदी हुई उनके हलवा या मिठाइयों थाल में रखी दींदा हा। वह खणी मंदिर में वेंदे बुत खाने में वेंदे पो उते उन्हनि जा बुत रखियल हूंदा हा। मुंहिंजा दोस्तो वञी उहा हिकिड़े बुत जे साम्हूं रखे वरी ॿिए जे साम्हूं रखे वरी टे जे साम्हूं रखंदे उन खां बाद में उहा माए चक्कर लॻाए ॿाहिरि ईंदे उहे हिंदू उन ताम खे तबरुक समझी करे खाईंदा हा। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो अहिड़े तरह बगदाद शरीफ में हिकड़ी हिंदुन जी माया अध दिमाग माया उनके इया रस्म समझ में कान आए। जडे उन जी शादी आई आ मुझा दोस्तो बुजुर्गो उनके भी हलवे जो थाल भरे दिनो आ त वञ पंहिंजे खुदान खां चक्कर हणाया। माए समझो ॿियूं औरतों खाराईंदियूं आहिनि मूंखे भी खाराणो आ। हिकड़े बुत जे साम्हूं खणी वञी थाल रखिया चवे पई खा। बुत न खाए बुत किथां खाईंदो। वरी बे वट वरी टे वट मुझा दोस्तो बुजुर्गो पत्थर जा बुत किथां खाईंदा। माए साबा थाल मथे ते आ पर परेशान आ रोई भी पई आ त मुंहिंजो खुदा मूंखां नाराज थी वियो आ। मुंहिंजी मिठाई कान तो खाए मुंहिंजो आंदल हलवो कान तो खाए। माई रोई रही आ। एतिरे में गलीअ मां मुंहिंजो सोनो अब्दुल कादिर गुज़रे रहियो आहे। अल्लाह पाक तोखे मूंखे भी मालिक जी रज़ामंदी हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ओ हिंदू आणी आ पंहिंजे बातिल खुदा जे नाराज़गी ते रोए पई। तोखा मूंखा हक़ीक़ी रब नाराज़ थिए असांखे परवाह कान। रब जे नाराज़गी जी अलामत छा आहे? अल्लाह पाक जेका नाराज़ थींदो आहे न उनखां रब करीम सजदे जी तौफ़ीक़ खसे छॾींदो। उनखे सजदो ऐं दुआ नसीब कोन थींदी। महबूबन करीमन का जॾहिं असाबन पुछो न साईं अल्लाह पाक जे नाराज़गी जी अलामत निशानी पाण करीमन फरमायो पहिरीं इहा निशानी आहे त अल्लाह पाक उनखां सजदे जी तौफ़ीक़ खसींदो आहे ऐं उनखां बाद में उनजे मथां दुआ जो दरवाज़ो बंदि थी वेंदो। दुआ जो दर साईं बंद कीअं थींदो पाण फरमायो उनखे तौफ़ीक़ ई कान थी जेका अॼुकल्ह अक्सर मुस्लमाननि खे ई चीज़ जो सामनो आहे। मुंहिंजा दोस्त पिरान पीर दस्तगीर रुअण खे खिलाइण वारो आहे। मुंहिंजा दोस्तो पाण फरमायो हल मां तो खाराए ॾियां।
किया कोन खाइंदो माए साबा आया हजरत पीरान पीर दस्तगीर फरमायो रख बुत जे सामू माए थाल रखो वा हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह बुत के फरमायो आखा न पयो खाए मुझा दोस्त बुजुर्गो वरी भी चैया खा न पयो खाए वरी भी चैया खा न पयो खाए हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह मुझा दोस्तो पंजे पैर मुबारक मां जुत्ती कढी ठका जो कराइया मुझा दोस्तो वो बुत पत्थर जो इं पियो मिठाई खाए जिं भुखायल जानवर गाह खाईंदो आहे मिंटन में सजो थाल तबाह करे छॾी मुझा दोस्तो माई जो वापस खिलंदे कुॾंदे थालो खणी आई पुछो मिठाई जी खुदा खाइयो निभागी ये असांजूं 7 पीढ़ियूं गुज़री वयूं कंहिंजे बि कोन खाधई आ तुंहिंजी कीअं खाधई सब कावींदे आ चक्कर लगाए मोटे ईंदे आ पक तो पान खाई आई आ पर समझ में न तो अचे हेडो थाल मिठाई जो तो अकेली कीअं खाधो आ फाटी कौन मुझा दोस्तो बुजुर्गो माई साबा चवण लगे अल्लाह जो कसम खाधइया मुझा दोस्तो चऊं जे करे इह गाल आ त पो असी भी हलो तयो असी भी ॾिसो थियो कीअं तो बुत खाए वरी मुझा दोस्तो बुजुर्गो मिठाइयूं घुरायूं वयो उहे थाल खणे इहा चरटड़ी माई अॻियां निकिते आ बुत खाने में मुझा दोस्तो बुजुर्गो अचे दाख़िल थिया सॼे ॻोठ जूं मायूं बि गॾु हुयूं मिठाई अग्यां रखी माई बुत के चवे पे त बुत खा मुझा दोस्तो बुजुर्गो बुत न पयो खाए वरी भी चैया खा चो मरतबो चैया खा ऐं चौथो मरतबो चैया ओ बुत खा न तमा सद से करा मीरा शाह मदद थे अची ओखे अवेरा लिल्ला लग लतीफ चए बर पाजी अडे पेर औलाद अले अशेर कर का महर मुरीदते मुझा दोस्तो बुजुर्गो माई साबा जो इं चयो वा त उहे सभई बुत मुझा दोस्तो बुजुर्गो खाइण में शुरू थी वया सभिनि खे उहा माई चवण लगी अजो इहो मुंहिंजो कमाल नाहे मुंहिंजे कामिल मुर्शिद अब्दुल कादिर जो कमाल आहे सुभान अल्लाह नारे पीर मुझा दोस्तो बुजुर्गो सजे गोठ चयो माए हकीकत ज़ार थी वया पुछो न असां चऊं त रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली माहे रमज़ान जो शान सुञातए घोर वञाए थन नदातए मुझा मोहयदीन मीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो पोइ सभई गॾिजी पीरान पीर दस्तगीर वटि आया अर्ज़ करण लॻो सोणा जीअं बुत खे मिठाई खाराई आ ईअं असांखे कलमो पढ़ा मुस्लमान बना सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला
पंहिंजे कामल वली हज़रत पिरान पीर सोने दिलबर दस्तगीर खे उहा कुव्वत उहा ताकत अता फरमाई आ जो मुझो दस्तगीर सवाल जा सॾ ॿुधंदो आ। मुझा दोस्तो बगदाद शरीफ जे सरजमीन आ हिकड़ो फकीर आयो हज़रत पिरान पीर दस्तगीर खे अर्ज कया सोना मुझे दिल थी चवे तव्हां मुझा मेहमान अचो मूं वटि अचो मुझे घर अचे मानी खाओ आराम कयो। मुझे महबूब मुर्शिद फरमायो फकीर असां फकीरन जे थोड़ी दावत ॾुखी आ इंतजाम ॾुखिया कोन करे सघंदे। अर्ज के सोना मुंहिंजी त दिल चवंदे आ मूं घर अचे थिए जे में धरो मेहमान त ताणे तनूरन खे मां भेरे हणा भाण पो पेकन सोदो पाण मां सिर घर घोरिया सैयद तां। सुभान अल्लाह। से मुंहिंजी त दिल चवे थी पाण फरमाए फकीर जे तुंहिंजो इसरार आ त असां ईंदासीं असां के जेको भी तू मानी खाराईंदे असीं खाई वेंदासीं पर याद करे मुंहिंजी सवारी ते जेके आऊं चढ़ी ईंदुसि उन जे खाधे खुराक जो इंतजाम कजो। ठीक है मां हाज़िर आया। फकीर सोचो साईं उठ ते ईंदा घोड़े ते ईंदा गदा ते ईंदा दराज गोश ते ईंदा खच्चर ते ईंदा चे सोना मां किस्मे किस्मन जा गाह आणींदस। फरमायो फकीर गाह वारी सवारी ते मां न चढ़ंदो आहियां। साईं पो तव्हां छा ते चढ़ंदा आहियो? पाण फरमायो मां शींहं जी सवारी कंदो आहियां। फकीर शींहं जो इंतजाम करणो आ। अर्ज कई सोना मूं वटि जानवर बकरियूं 4 आयूं तव्हां जे शींहं जे हवाले। पाण फरमायूं न फकीर जॾहिं मां इहो शींहं झंग में रहंदो त आम जानवर जा गोश्त खाईंदो हो पर जंहिं ॾींहं खां अब्दुल कादिर जिलानीअ जी गुलामी में आयो वा इहो जानवर जो गोश्त न खाईंदो वा इंसानी गोश्त खाईंदो आहे। जे ताकत हुजे दावत जी त पो ठीक आ जेकर न त पो तो बुधी मां बुधी। अर्ज के साईं मुझा 7 पुट फरमा बरदार तो मुर्शिद जी दावत जेकर पुट कुर्बान थिया त इन खां वधीक मुंहिंजी बि खुश नसीबी कान्हे। अमा टाइम इनायत फरमायो हज़रत पिरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह टाइम ॾिनो वा। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो फकीर जे घर साईं पहुतो आ। फकीर बिस्तरा विछाया। पाण फरमायूं फकीर बिस्तरा न विछा पहिरीं मां ईअं 4 पाए ते वियां तो पहिरीं मुंहिंजे शींहं खे खाधो खारा बुखायल शींहं। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो हज़रत पिरान पीर जे मुरीद पंहिंजे पुट खे आवाज ॾिनो आ। पुट आयो शींहं उन खे मथे खां जो खाधो वा 5 मिंटनि में खाई चट करे छॾई। वरी शींहं पिरान पीर जे मुंह में निहारियो। साईं फरमायो फकीर अञा बि पेट खाली आ। ॿियो पुट आयो उनखे खाधई आ। टियों पुट आयो उनखे खाधई आ। चौथों पुट आयो उनखे बि खाधई आ। 7 पुट खाधई आ। ओ मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो पो जॾहिं 7 पुट शींहं खाधा अर्ज के सोना हाणे त पेट भरजी वियो हूंदो। पाण फरमायो पुछूं था ओ शींहं दा साईं जॾहिं निहारियो शींहं अञा ज़रूरत आ। उहो शींहं कंद लोॾे चयो पियो क़िबला अञा भी मां के जरूरत है। सही फरमायो फकीर हाणे या तू तैयार थी या तुम्हारे डीएसपी के तैयार कर। ये सोना घर वारे हाजिरा मुझा दोस्तो बुजुर्गो घर वारे बेशी खाई वयो। 7 पुट खाधईं 8 घर वारे। साईं के अर्ज के सोना हाणे त पेट भरजी वियो हूंदो। पाण फरमायो पुछूं था
मुझा दोस्तो साईं पुछो आ शीं पियो चवे साईं अञा बि पेट खाली अञा जरूरत आ तदे उन फकीर बाऊं बदे अर्ज कयो सोना पो मां भी हाजिर आया पर मुझो शर्त आ साईं फरमायो फकीर अजीब गाला तुझा पुट शीं पे खादा तो के शर्त याद कोन हो तुझी घरवारी शीं पे खादे तो के शर्त याद कोन हो जदे तुझे जान जे मथा गाल आई आ तो के शर्त याद अची वया आइन अर्ज कर लगो न मुझा सोना मुझो अर्ज ही आ मुझे पुटन के शीं मथे का खादो मुझी घरवारी के शीं मथे का खादो खाए मुखे भी भला पर मुखे मथे का न खाए पेरन का खाइण शुरू करे साईं फरमायो फकीर जे मथे का खाइंदो तब शीं जे पेट में जे पेरन का खाइंदो तब शीं जे पेट में अर्ज कर लगो मुझा मुर्शिद 8 माण्हू शीं खादा आइन मुखे जल्दी जल्दी कोन खाइंदो आस्ता आस्ता खाइंदो जे मथे का खाइंदो मुझो अखियूं जल्दी शीं जे मुंह में हलियूं वेंदियूं पर जे पेरन का खाइंदो आस्ता आस्ता खाइंदो जेसी मुझो मुंह ॿार हूंदो तो मुर्शिद जो दीदार थींदो रहंदो तुझे ज़ियारत थींदे रहंदे पो बेटा ऐसा फरमाइंदो आ अख पिरीअ जे अख में हिया कुठलन कम लाहे डज लतीफ चए सिसिया सोदो चम पो तोने निकरे दम तब अख पिरीअ जे अख में सुफी सचल सरमस्त कलम कयो फरमा लगो अखियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां अखियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां ओ लगियां सोहना ते देना लगियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां अखियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां इना अखियां दा है मुलड़ा महांगा इना अखियां दा है मुलड़ा महांगा तो लहे कामल मास रतियां रतियां वो अल्लाह लावन बेवस लगियां नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हथ मथे करे चो दस्तगी दोस्तों जॾहिं फ़कीर पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कयो हज़रत पिरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह चारपाई ते वेठा हा उथी बी रहिया शीं के आवाज ॾिनो फरमायो शीं सरप खाई ॼाणंदो आहे या बार कढण बि ॼाणंदो आहीं शीं जो उल्टी कई आ उन जा 7 पुट घर वारी बार पाण मुरके पया फरमायो फ़कीर न को शीं हुयो न को मां शीं ते सवार थे आयस मुंहिंजो इहो घोड़े जी सवारी हूंदी आ इहो मांजे करामत वारो शीं हुयो मां तोखे आज़मायो पे त आया तोखे बच्चा पंहिंजे ॿार पंहिंजी ज़ाल पंहिंजी जान प्यारी आ या मुर्शिद जे ज़ात प्यारी आ ओ फ़कीर तो साबित कदम रहियो आहे अल्लाह पाक तोखे इन इस्तक़ामत ते मां अब्दुल कादिर जीलानी जे रफ़ाक़त नसीब फरमाए आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो तुंहिंजो मुंहिंजो पीर उहो आहे ऐं हिकिड़ी जगह ते मोई ॻाल्हि कई त के माण्हू मूंखे चयोसि कीअं तो थी सघे शी 7-8 माण्हू मुंहिंजो चाचा थी तो सघे थी कीअं मुंहिंजो जेको सम्झ में न अचे उहो ई थींदो आहे अल्लाह जे वली जे अता जे सम्झ में अचे त पोइ त करामत कोन चइबी करामत चइबी उनखे आ जेका सम्झ में न अचे जे वली का इज़हार थिए
करामत नबी खां थिए त मौजूज़ो आहे। जीअं मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जी बारगाह में नबी पाक जो चाचो हज़रत अब्बास आयो, कलमो उन देर सां पढ़ियो हो, पर हिकु मरतबा महबूब खे चई सुना मूं नबूअत कलमो देर सां पढ़ियो, पर अवां जॾहिं मां जे पेट खां आया हा अञा अवां बंधणनि में हा, मूंखे तॾहिं ख़बर हुई त तव्हां अल्लाह जा नबी आहियो। महबूबन फरमाए उहो कीअं? अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, अवां के हज़रत हलीमा सादिया खणी कबीले बनो साद वई। मां हिकिड़े ॾींहुं सोचो भाईचे के ॾिसी अचां, ॿाराड़ीअ में झंग में आ, कहिड़े हाल में आ। मां जो आयसि मां ॾिठो 14 जे रात हुई, अवां घर जे सहन में अंगण में अवां के हज़रत हलीमा सादिया पिंगे में रखियो हो, पर मां ॾिठो अवां जो महबूबा हिकिड़ो हथ मुबारक निकतल हो बंधन नवा, पो अवां पंहिंजे आंगर पे हलाए 14 जो चंड ओॾां हली रहियो हो, डोड़ी रहियो हो। हज़रत अब्बास इहा ॻाल्हि कई आ, मुंहिंजे महबूब फरमायो जी हाँ चाचा मूंखे याद आहे, चाचा मूंखे याद। तव्हां नंढड़ा तंजण में हा, बंधणनि में हा, उहो तव्हांखे ॻाल्हि याद आ। पाण करीमन फरमाए चाचा इहा त पोइ बि दुनिया जी ॻाल्हि आ, पर जॾहिं मां अम्मा जे पेट में हूंदो हुयसि न, अम्मा जे पेट में लोहे महफूज में अल्लाह जो कुदरत वारो कलम मानन जो तकदीरू लिखंदो हो, उन जो आवाज मां अम्मा जे पेट में ॿुधंदो हो। सुभान अल्लाह। उहा ॻाल्हि बि मूंखे याद आ। हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कयो सोना, पो अवां आंगर पे हिलाए छाजे ला मुंहिंजे महबूब पाक फरमायो उन ॾींहुं अम्मा हलीमा थोरो सख्त ॿधी छॾियो, तकलीफ़ पे थी। अल्लाह पाक फरमायो चंड मुंहिंजे महबूब खे थोरो कुॾा, मुंहिंजे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रांदी को बलज, मुंहिंजो महबूब न रोए। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, इन करामत उनखे चइबो आहे जेका सम्झ में न अचे, जे वली का सादर थिए त मुंहिंजा दोस्तो करामत आ, जे नबी का सादर थिए त मौजज़ो आ। अल्लाह पाक जो शुक्र आ, रब करीम तोखे मूंखे मौजज़े जो भी इकरारी बनायो वा, त करामत जो भी इकरारी बनायो आहे। असां न मौजज़े जा मुनकर न करामत जा मुनकर। मुंहिंजा दोस्त हज़रत पीरान पीर दस्तगीर सां मोहब्बत रखण वारा, तुझे दिल में दिल भर दस्तगीर जी मोहब्बत आ, पर याद रख मोहब्बत सिर्फ दावा जो नालो ना है, मोहब्बत जाती अमल जो नालो। अगर तू पीरान पीर जो मुरीद आही त पो पंहिंजी जिंदगी में इनकलाब आ। तुझे जिंदगी मां गुलामाने गौस जी झलक अचण खपे। मुंहिंजा दोस्त तुंहिंजी मुंहिंजी जिंदगी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक गुज़रण खपे। ऐं अक्सर चवंदो आहियां त असां सुन्नी शिकायत इहा कंदा आहियूं त बाबा फिलाने मज़हब वारा हुजूर खे नथा मञनि, फिलाने मज़हब वारा हुजूर खे नथा मञनि। भई उहे मञनि या न मञनि उन्हनि जे बारे में तोखां मूंखां सवाल कोन थींदो, पर तूं पंहिंजो एहतिसाब कर त तुंहिंजो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती केतिरो हुजूर जे सुन्नत ऐं तरीक़े जे मथां अमल आहे। असां मुस्लमान मोहब्बत रसूल जी दावा करण वारा, मुंहिंजा दोस्त पंहिंजो एहतिसाब करियो त असां 24 घंटनि में केतिरो महबूब जी सुन्नत ऐं शरीयत ते अमल करियूं था ऐं केतिरो महबूबनि जी सुन्नत ऐं शरीयत जी असीं मुखालफ़त करियूं था। नमाज़न खां असीं परे, कुरान जी तिलावत खां असीं परे, दीन ते वार थिए दुश्मननि जा वार थियनि असांखे परवाह कान्हे। इहा मोहब्बत न आहे। मुंहिंजा दोस्त बुजुर्गो खाली दावा त मुनाफ़िक बि कंदा, गुलामी रसूल जी दावा मुनाफ़िक बि कंदा, पर उन जो जेको तर्ज़ अमल हो उहो महबूबनि जी मौजूदगी में ॿियो हूंदो हो, तन्हाई में ॿियो हूंदो हो। ज़ाहिर में गुलाम सॾराईंदा हा ऐं पर पुठ उहे मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी मुखालफ़त कंदा हा।
मुझा मिठा 5 वक्त जो नमाजी थी ऐं तुंहिंजो साथ अल्लाह वारनि सां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो अल्लाहु यौमइज़िन बादुहुम लिबाद अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। ऐ इंसानो ये तव्हांजा दुनिया जा दोस्त क़यामत ॾींहुं अवां जा दुश्मन थींदा। अवां अल्लाह वारनि सां दोस्तियूं रखो इहे रब जा नेक बाना अवां सां दुनिया में बि निभाईंदा क़ब्र ऐं हशर में भी नीह लाहींदा। नेमतूं अल्लाह तव्हां असांखे ॾिनियूं आहिनि ऐं असां वेठा आहियूं त असां ॻाल्हि पे की मौलाना अब्दुल वहीद साहब से त अल्हम्दुलिल्लाह जीअं जीअं वक़्तु गुज़रे पियो अल्लाह जे महबूब जो ऐं महबूब जी उम्मत जे वलियुनि जो शान वधे पियो। अॻे जेके मीलाद जा मुखालफ़त कंदा हुआ हींअर उहे पाण मीलाद मल्हाइनि पिया। अगे जेके चौंदा हा त न दुनिया में गलीस का गलीस ताम यारहीं जो आहे उहे पाण हाणे चवनि पिया त यारहीं जाइज़ आहे पर नियत अल्लाह जी रज़ा हुजे ऐं बुज़ुर्ग खे सवाब बख़्शिजे ते असां चवंदा असां इहो त असीं कंदा आहियूं त नियत मुंहिंजा दोस्तो अल्लाह जी रज़ा होंदी आ इसाले सवाब बुजुर्गन के होंदो आ। मुझा मिठा 5 वक्त जी नमाज पढ़ पंहिंजे अमल में पंहिंजे किरदार में ऐं उन खां अलावा वक्त जी ज़रूरत आ त असां सुन्नी सब मुतहद थी करे तव्हां असां पंहिंजी तहरीक लब्बैक खे असां सपोर्ट करियो। तहरीक लब्बैक के सपोर्ट करण मुझा दोस्त बुजुर्ग वक्त जी ज़रूरत वक्त जी ज़रूरत आहे। हिन हुकूमत अंदर पर अलबत जेका भी हुकूमत अचे ते असांजो इस्लामी जमहूरिया पाकिस्तान लेकिन मुझा दोस्त बुजुर्ग हर हुकूमत में